नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त किपरो मां ख़बर ॾींदा किपरो लॻा हथुंगो जे कब्रिस्तान में नाले वारे लेखक मोहक़िक़ डॉक्टर गाज़ी सखरुद्दीन दर्स जे आख़िरी आरामगाह ते इलाइक़े जी सुञाण माण्हुनि पारां 21 वर्सी जे मौक़े ते गुलनि जी चादर चाढ़े खेसि लफ़्ज़ी भेटा पेश कई वई। उन मौक़े ते नाले वारे उस्ताद मोहम्मद जुमन गज्जू ऐं मलूक दर्स ऐं खमीसो दर्स मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर सखरुद्दीन दर्स हमेशा पंहिंजे कम सां सचो रही हालात सां मर्द थी मुक़ाबिलो कयो ऐं हू पंहिंजे मुर्शिद शहीद सब्तुल्लाह शाह राशिदी ऐं संद जो सचो शीदाई हुयो। पाण सूरे बादशाह जी ज़िंदगी ऐं जदोजहद ते केतिराई मज़मून पिण लिखियईं। हिननि चयो त अॼु हू असां वटि मौजूद त न आहे, पर हिन जूं कोशिशूं ऐं काविशूं मुकाला मज़मून ऐं संदसि जो लिखियल किताब सखर सिर न सांदी सां घणो कुझु पिराए सघिजे थो। अमर किरदार आहिनि, अज़ीम किरदार आहिनि। माण्हू मौत जिस्म खे ज़रूरु ख़तमु कंदो आहे, पर माण्हू जे किरदार खे मौत नथो ख़तमु करे सघे। बाकिरदार माण्हू समाज में पंहिंजो रोल रहियो आहे, मुआशरे खे तब्दील करण जो हिन जो मिशन हो। पंहिंजे इलाइक़े जे लाइ, पंहिंजी जमायत लाइ, सिंधी क़ौम जे लाइ, ख़ासि तौरु ग़रीब मिसकिननि जे लाइ हिन माण्हू जो वॾो अहम रोल रहियो, अहम किरदारु रहियो। डॉक्टर सखरुद्दीन दर्स असांजे लाइ हिकु वॾो हिन इलाइक़े जे लाइ वॾो अमर किरदारु हुयो ऐं हुन हिते जे इलाइक़े जे लाइ, हितां जे माण्हुनि जे लाइ पहुचाए तइलीम जे लाइ ऐं हेल्थ जे हवाले सां हुन माण्हू काफ़ी ग़रीब मिसकिन माण्हुनि जो जेको आहे भरजलो हुयो, हुननि जे लाइ ऐं काफ़ी हितां जे अहिड़ा माण्हू जेके मुख़्तलिफ़ ज़ातियुनि सां रिलेटेड आहिनि, उन्हनि खे अहिड़नि उहिदनि ते जेके हींअर पंहिंजो कमु जारी रखनि पिया, उहे डॉक्टर साहिब जी महिरबानियूं आहिनि। बहरहाल डॉक्टर साहिबु हिकिड़ो अमर किरदारु हुयो ऐं अॼु 21 साल गुज़री अॼु बि यादि आहे। असां हिनखे नथा विसारे सघूं। हीअ जेकॾहिं असां अॼु गॾु हुजे हा त असांजो मंज़िल अञा बि अॻिते हुजे हा। हीअ सिर्फ़ु कंहिं ज़ात जो सिर्फ़ु दर्स ज़ात ताईं न महदूद हो, हीअ असांजे इलाइक़े लाइ हिकु गुलाब जो गुल हुयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।